नाज़रीन प्रोग्राम इनसाइट सां गॾु मां आहियां जो मेज़बान इज़हार सूमरो। असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं सिंध जे तालीमी बोर्डनि जे हवाले सां ऐं सिंध जे तालीमी बोर्डनि जे नतीजनि जी शफ़ाफ़ियत ते जेके हर साल सवाल उथंदा आहिनि उन हवाले सां। न रुगो इहो पर वेझड़ में बोर्ड जे मुख़्तलिफ़ सिंध जे जेके तालीमी बोर्ड आहिनि उन्हनि जे हवाले सां जेका नई कानून साज़ी आहे उन जे बारे में बि आगाह कंदासीं, छाकाणि त यूनिवर्सिटियुनि वांगुरु तालीमी बोर्ड बि डिवीज़न सतह ते विराए डिप्टी कमिश्नरनि कमिश्नरनि जे कंट्रोल में ॾिना विया आहिनि। यानी ॿियनि लफ़्ज़नि में अॻे जेके तालीमी माहिर मुक़ररु थींदा उन्हनि जी जाइ ते हाणे ब्यूरोक्रेट्स मुक़ररु थींदा। इन खां अलावा असां अॼोके प्रोग्राम में ख़ासि तौर ते गुफ़्तगू कंदासीं कराची तालीमी बोर्ड जे डेपुटेशन ते मुक़ररु थियल चेयरमैन कादरी साहब जे ख़िलाफ़ु जेका सिंध हुकूमत कार्रवाई कई आहे उन हवाले सां एक्सक्लूसिव ॻाल्हि ॿोल बि शामिलु कंदासीं। न रुगो इहो पर हैदराबाद में कंट्रोलर जे ख़िलाफ़ु जेका बोर्ड चेयरमैन कमेटी जी रिपोर्ट जे आधार ते इंक्वायरी खां पोइ कार्रवाई कई आहे उनखे नौकरी तां हटाए छॾियो आहे। उन सां गॾु कुझु ॿियनि माण्हुनि खे उन सॼे मामले तां बि परदो खणंदासीं ऐं गॾोगॾु असां इहो बि डिस्कस कंदासीं त जेके ख़ानगी तालीमी इदारा आहिनि उन्हनि जो जॾहिं बोर्ड सां वास्तो पवे थो त उन्हनि खे कहिड़ियूं परेशानियूं थियनि थियूं। अहिड़ी रीति मजमूई तौर ते सिंध जे समूरनि तालीमी बोर्ड्स जी परफॉर्मेंस जो बि जाइज़ो वठंदासीं ऐं गॾोगॾु सरकारी तालीमी बोर्ड सां गॾोगॾु जेके प्राइवेट तालीमी बोर्ड्स आहिनि उन जे हवाले सां बि थोरो हिकु नज़र विझंदासीं त उन्हनि ॿिन्ही जी परफॉर्मेंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कहिड़ो तफ़ावत आहे। नाज़रीन हाणे असां इन सॼी सूरताल जेका सिंध जे तालीमी बोर्डनि जी आहे इन हवाले सां ख़ासि तौर ते जेके ख़ानगी स्कूल आहिनि प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि जी हिकु तंज़ीम आहे पिस्मा, उन जे चेयरमैन सैयद दानिश ज़मा साहब खे दावत ॾिनी आहे त असांजे प्रोग्राम अचनि। दानिश साहब वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच इज़हार भाई। अच्छा दानिश साहब, ये समझाइए कि ये जो तालीमी बोर्ड्स के रिज़ल्ट्स का ख़ास तौर मसला है कि उसमें ट्रांसपेरेंसी की एक शिकायत रही है। ताकतवर लोग, बाअसर लोग, पैसे वाले लोग अपने बच्चों के मनपसंद रिज़ल्ट हासिल कर लेते हैं, ये शिकायत रही है और ये शिकायत अक्रॉस द बोर्ड तमाम तालीमी बोर्ड से है सिंध के। तो आपकी तंजीम का और उस पर एसोसिएटेड चूँकि बहुत सारे स्कूल्स हैं उनका किस तरह का रहा तजर्बा मैट्रिक और इंटरमीडिएट बोर्ड्स के हवाले से? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच। और सिंध टीवी का भी मैं इंतहाई मशहूर हूँ कि हमेशा की तरह एजुकेशन जैसे अहम मौजू पे उन्होंने बातचीत करने का मौका दिया। आपने एक बड़ा अच्छा पॉइंट रेज किया है। इस वक्त जो आपने मुझसे सवाल किया ये एक बड़ा अहम इशू है जो सिर्फ तालीमी इदारों को नहीं बल्कि डायरेक्टली स्टूडेंट्स को मुतासिर करता है। उनका पूरा एक फ्यूचर डिपेंड करता है इसके ऊपर, क्योंकि ये एक हकीकत है कि जो तालीमी बोर्ड है इस वक्त सूबा सिंध के अंदर उसमें जो असर रसूख रखने वाले लोग हैं उनके मामलात की वजह से वो बच्चे जो मेरिट बेस्ड जिन्होंने रिजल्ट लेने होते हैं या जो कॉम्पीट करने वाले बच्चे होते हैं वो इसकी वजह से मुतासिर होते हैं और इसका असर उनके नताइज पे भी होता है, फिर उनकी आला तालीम पर भी होता है जी। जैसे कि इस वक्त सिंध के अंदर जितने भी तालीमी बोर्ड हैं उनमें सबसे पहले जो इम्तिहानी मरकज़ होते हैं उन इम्तिहानी मरकज़ की सिलेक्शन के ऊपर भी एक बहुत बड़ा सवालिया निशान है। अच्छा। कि उन इम्तिहानी मरकज़ की सिलेक्शन उन्हीं रिवायती सेंटर्स की जाती है जिन सेंटर्स की बार बार जो है स्कूल एडमिनिस्ट्रेशन की तरफ से मुख्तलिफ पेरेंट्स की तरफ से जो है वो कंप्लेन बोर्ड में जमा करवाई जा चुकी होगी कि ये नकल के रुझानात में मुब्तला है और नकल माफिया जो है इसमें सरगर्म है। लेकिन हैरत की बात यह है कि आइंदा आने वाले इम्तिहान में भी फिर बोर्ड की तरफ से उन्हीं सेंटर को दोबारा मरकज बना दिया जाता है और इसके अंदर बाकायदा तौर पे जो एजुकेशन के नाम पे ऐसी लोग मौजूद हैं जिनका एजुकेशन इम्प्रूवमेंट से तो कोई ताल्लुक नहीं है, लेकिन वो एजुकेशन को एक बाकायदा तौर पे इस तरीके के मामलात में इस्तेमाल करते हैं जिसमें वो गलत तरीके से पैसा बनाने के एक लालच में तालिब इल्मों का मुस्तकबिल तबाह करते हैं। और होता यह है कि ऐसे मरकज़ को बनाया जाता है, इम्तिहानी मरकज़ ऐसे बनाए जाते हैं जहाँ पे तालिब इल्म से बाकायदा तौर पे
वो इस वक्त जो सुपरिटेंडेंट मौजूद होता है या विजिलेंस की जो टीम मौजूद होती है, वो तालिब इल्मों से बाकायदा तौर पे रिश्वत के एवज चीटिंग कराने की जो है वो ऑप्शंस उन्हें दिए अच्छा जाते दानी हैं। साहब, सेंटर्स की तो बहुत अहम बात पे आप पिन पॉइंट किया, निशानदेही की, लेकिन एक और मामला है कि चूंकि गवर्नमेंट स्कूल्स तो कोई फीस अदा नहीं करते बोर्ड्स में, एफिलिएशन से लेकर इनरोलमेंट तक, प्राइवेट स्कूल्स को फीस भी देनी पड़ती है, लेकिन कहते हैं कि फ़ीस के साथ कुछ और फीस भी मांगी जाती है मुलाजमीन की तरफ से बोर्ड के, और इस तरह की शिकायतें हैं। इस हवाले से आपको क्या फीडबैक मिला है? देखें, ये एक अच्छी बात आपने रेज की कि जो एक डिस्क्रिमिनेशन है सूबा सिंध के अंदर प्राइवेट और गवर्नमेंट स्कूल के स्टूडेंट्स के दरमियान, क्योंकि अगर बच्चा है तो वो प्राइवेट स्कूल में पढ़ने वाला भी बच्चा उतना ही हकदार है हुकूमत की तवज्जो का जितना गवर्नमेंट स्कूल में पढ़ने वाले बच्चे हैं। बल्कि जो रेशो है, अगर वो गवर्नमेंट से कंपेयर किया जाए तो प्राइवेट स्कूलों में 70% बच्चे जो है वो मैट्रिक बोर्ड में अपीयर करते हैं। ठीक है। तो गवर्नमेंट स्कूलों के पढ़ने वाले बच्चों के लिए गवर्नमेंट की तरफ से इनरोलमेंट और एग्जामिनेशन फीस अदा की जाती है, जबकि वही लोअर मिडिल क्लास और मिडिल क्लास का बच्चा तालीमी मयार के हसूल के लिए जब प्राइवेट स्कूल से मैट्रिक का एग्जाम देता है तो उससे इनरोलमेंट और इम्तिहानी फीस वसूल की जाती है, बल्कि हर साल उस फीस के अंदर बेतहाशा इजाफा भी किया जा रहा है। बिल्कुल। और इस वजह से पेरेंट्स को भी काफी ज्यादा मुश्किलात होती हैं, क्योंकि जिस तरह आप फीस में इजाफा कर रहे हैं तो उस हिसाब से आपकी जो इम्प्रूवमेंट है बोर्ड के अंदर वो इम्प्रूवमेंट नहीं आती। तो जब इम्प्रूवमेंट नहीं आती तो पेरेंट्स के यहाँ पे काफी ज्यादा सवालात उठते हैं। देखें, ऐसे अनासर तो हर जगह पाए जाते हैं और इसी तरीके से जो तालीमी बोर्ड हैं वहाँ पे भी ऐसे अनासर पाए जाते हैं, ये हकीकत है। इसको कई दफ़ा मीडिया चैनल्स पे भी हाईलाइट किया गया। बहुत से ऐसे अमला था जो इस शिकायत की वजह से और तहकीकात में साबित होने की वजह से उनको सस्पेंड भी किया गया है। तो जब तालिब इल्मों के मुकम्मल नताइज नहीं आती, यानी एक बच्चे ने पेपर दिया और उसकी एक्सपेक्टेशन के हिसाब से रिजल्ट नहीं बना और उस बच्चे को गलत मार्किंग से फेल कर दिया गया, अब यहाँ से असल सिलसिला शुरू होता है उन बच्चों से जो ऐसे एजेंट्स होते हैं। मैं सबकी नहीं बात कर रहा, लेकिन ऐसे एजेंट्स होते हैं जो उन बच्चों से फिर रिश्वत का मुतालबा करते हैं। और अच्छा। बाज़ औक़ात वो उन बच्चों को फेक मार्कशीट भी प्रोवाइड की जाती है। मैट्रिक बोर्ड के नाम पे उन बच्चों को फेक मार्कशीट भी प्रोवाइड की जाती है और बाज़ औक़ात वो इतने बाअसर अमला होता है कि वो उन बच्चों के रिजल्ट्स के अंदर भी तरमीम करके उन्हें दे देता है। तो ये अच्छा, इसमें सारा सिलसिला दानिश होता साहब है इनकी नेगेटिव मार्किंग से। एक ये भी फीडबैक है कि मखसूस तालीमी इदारे यानी स्कूल्स भी इन रूट्स रखते हैं और उन्हीं की पोजीशंस आ रही होती है हर साल, ये क्या मामला है? देखें, ट्रांसपेरेंसी तो नहीं है रिजल्ट के अंदर, क्योंकि अगर बोर्ड में मिसाल के तौर पे 1 लाख बच्चा अगर इम्तिहान दे रहा है तो जो ट्रांसपेरेंसी है रिजल्ट की वो सबके लिए होनी चाहिए। यानी एक बच्चे की इम्तिहानी कॉपी अगर किसी तरीके से गलत चेक की गई है तो वो इम्तिहानी कॉपी पे अगर बच्चे को कोई ऑब्जेक्शन है तो वो ऑब्जेक्शन पर बच्चे को उसकी इम्तिहानी कॉपी नहीं दिखाई जाती। तो जब उस बच्चे को इम्तिहानी कॉपी नहीं दिखाई जाएगी तो वो बच्चा क्लेम नहीं कर सकता किसी भी तरीके से कि मैंने जो इम्तिहान दिया था उसके बरक्स मेरा नतीजा आया। बिल्कुल। तो अच्छा दानिश साहब, इसमें हम एक और बात को जोड़ लेते हैं कि गवर्नमेंट के तालीमी बोर्ड्स के अलावा प्राइवेट तालीमी बोर्ड्स भी मौजूद हैं। आपके जो एसोसिएटेड स्कूल्स हैं आपकी तंजीम के, ज़ाहिर है उनके बच्चे दोनों तरह के बोर्ड्स में अपीयर हो रहे होंगे। तो पाकिस्तान में इवन सिंध में जो बाकी बोर्ड्स हैं तालीमी बोर्ड जो प्राइवेट कह लें, उनकी परफॉर्मेंस को अगर कंपेयर करें गवर्नमेंट के तालीमी बोर्ड से तो आपको क्या फ़र्क नज़र आता है? देखें, बहुत ज़्यादा फ़र्क है। मैं इस वक्त अगर आप मुझसे ये अदर बोर्ड्स की बात करेंगे तो मैं इसमें आपको मिसाल दे सकता हूँ आगा खान बोर्ड की। जी। क्योंकि मैं जो बड़ी तादाद में जो बच्चे हैं, जो ऐसे पेरेंट्स हैं जिनको लग रहा है कि मैट्रिक से उनके बच्चों के जो है ना मुस्तकबिल असरअंदाज हो रहे हैं, वो आगा खान बोर्ड की तरफ भी माइग्रेट कर रहे हैं। इनमें सबसे पहले इनका एग्जाम स्ट्रक्चर, अगर मैं इसके ऊपर आपसे बात करूं तो आगा खान बोर्ड का जो एग्जाम स्ट्रक्चर है वो स्टैंडर्डाइज क्राइटेरिया एग्जाम होता है जो स्किल्स असेसमेंट क्रिटिकल थिंकिंग के ऊपर बेस करता है।
जबकि अगर एज कम्पेयर टू मैट्रिक बोर्ड के ऊपर अगर मैं आऊंगा तो इनका ट्रेडिशनल एक रेफरेंस एग्जाम होता है जो कि बेस करता है इनका रूट लर्निंग पे और रिकॉल पे। यानी रूट लर्निंग अगर आप देखें तो यानी कि रेटाफिकेशन पे पेपर बनता है इस तरह का। जी एग्जैक्टली। इसी तरीके से अगर मैं आपसे करिकुलम की बात करूंगा तो करिकुलम में अगर आप कंपेयर करेंगे अदर प्राइवेट बोर्ड से तो करिकुलम में इनका जो आगा खान बोर्ड का अगर करिकुलम है तो वो अलाइन करता है इंटरनेशनल स्टैंडर्ड से, और इसकी जो फोकस होती है वो क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लम सॉल्विंग, कम्युनिकेशन स्किल्स पे होती है। अच्छा, आखिर में दानिश साहब ये समझाइएगा, करिकुलम है वो सिंध गवर्नमेंट उन्हें प्रोवाइड करती है जिसके जो सब्जेक्ट हैं मैथ, साइंस और लैंग्वेजेस के ऊपर होते हैं, तो एक बहुत बड़ा डिफरेंस है इन बोर्ड में। अच्छा दानिश साहब, आखिर में ये समझाइएगा कि ये जो तालीमी बोर्ड्स में रिसेंटली डिजिटाइजेशन हुई है, यानी कि काफ़ी चीज़ें डिजिटल हुई हैं, आपको लगता है उससे कुछ बेहतरी हुई है परफॉर्मेंस में? देखें, अभी जो डिजिटलाइजेशन चल रहा है वो फेज वाइज है। अभी तो सिर्फ जो इम्तिहानी फॉर्म है 9वीं और 10वीं के, उनकी जो इन्होंने डिजिटलाइज किया है उस मरहले को, लेकिन अभी इसमें बहुत से ऐसे स्टेप बाकी हैं जिसके बाद कह सकते हैं कि बहुत बड़े पैमाने पे इम्प्रूवमेंट हो सकती है इससे, क्योंकि इम्तिहानी फॉर्म जमा कराने का जो मरहला है अगर उसमें ये कामयाब हो जाते हैं तो फिर इन्हें अदर फेसेस पे भी जाना चाहिए। अदर फेसेस में अगर ये काम करते हैं जिससे स्टूडेंट को बेनिफिट होगा तो फिर ये एक अच्छा तजुर्बा होगा। बहुत शुक्रिया दानिश-उज़-ज़मा साहब, आपने हमें तफसील से इस सूरत-हाल के हवाले से आगाह किया। नाज़रीन, हींअर हैदराबाद तालीमी बोर्ड के हवाले से जेके वेझड़ में मीडिया ते ख़बरूं आयूं त उते कुछ ऑफिसरनि के बोर्ड के चेयरमैन उहदनि तां हटाए छॾियो ऐं सीरियस क़िस्म जा उन्हनि ते इल्ज़ाम भी लगाया विया आहिनि। इन सॼे मामले के कवर करण वारे असांजे सीनियर सहाफ़ी ऐं रोज़ानी जीजल हैदराबाद के ब्यूरो चीफ नियाज़ विग्यो साहब सां असां राब्तो कयो आहे। नियाज़ साहब, अवां इन खे रिपोर्ट कयो, ही छा मामलो आहे? हाँ सर, ही हैदराबाद तालीम बोर्ड गुज़रे कुछ अरसे खां तमामु माली तौर इंतज़ामी बहरान जे वर चढ़ियल आहे ऐं हिन बोर्ड में कुझु चेक बैलेंस न हुजण करे क्लार्क हुजे, मैनेजर हुजे या को ऑफिसर हुजे, हुननि पंहिंजी मनमानी जारी रखी आहे। उन लाइ चेयरमैन बोर्ड जे डॉक्टर अहमद अली बिरोहीअ कुझु कार्रवाई कई, कुझु इंतज़ामी मामले सां इंक्वायरी विहारी। हिन में बोर्ड में करोड़ रुपयनि जी करप्शन साम्हूं आई। उन में IT मैनेजर आहे एजाज़ अहमद खान ऐं जूनियर क्लार्क आहे जावेद अहमद खान। इन ते साबित थियो इन खे नौकरी मां सस्पेंड कयो वियो आहे। ही मेगा करप्शन आहे जेका बोर्ड में करोड़ रुपए सां थी रही हुई ऐं बोर्ड जी साख त ख़राब मुतासिर थी रही हुई। इन करे छो जो अवाम तमामु जेके शागिर्द हुआ उन मुतासिर हुआ, हुननि जो शागिर्दनि जो एतिरो हिनखे तज़लील कयो वियो जो हुननि जो मार्कशीट थिए या सर्टिफिकेट पका थियनि उन्हनि खे लेट सां ॾिनो वञे पियो। ऐं जेका करप्शन थी आहे उन में त इहो बि ज़ाहिर आयो त मैट्रिक जो इम्तिहान हुजे या इम्तिहान जो इम्तिहान हुजे, उन में शागिर्द या शागिर्दानी फार्म जेके भरिया विया हुआ बिना रिकॉर्ड ते रखियल हुआ, जेके साम्हूं आया आहिनि त पैसा जमा न आहिनि थियल। उन मां इहो अंदाज़ो वञे थो त माना इम्तिहान जे हवाले सां जेको कंट्रोलर आहे या इम्तिहान में जेके लाॻापियल आहिनि IT जा माण्हू आहिनि, उन्हनि हिननि खे इदारे खे पंहिंजे माल गनीमत सम्झी करे लुटियो पए ऐं उन लुटण करे इदारे खे नुक़सानु पहुतो जो किरोड़नि रुपयनि जे हवाले सां। ऐं इहो किरोड़नि जे हवाले सां नुक़सानु पहुचण करे इदारे जे मुलाज़िमनि खे एतिरे हद जो पघार जो मामिलो बि रहे पियो। त चेयरमैन जेको नोटिस वरितो आहे उहो साराह जोॻो हुयो हिन इन करे त जीअं बोर्ड जे मामला बहितर थी सघनि। जी अच्छा, ये डॉक्टर मसरूर ज़ई साहब के ख़िलाफ़ जो कंट्रोलर है बोर्ड जो, उन जे ख़िलाफ़ ख़ास तौर जी कार्रवाई थी है ऐं उन जे हवाले सां मीडिया में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट्स भी ईंदियूं रहियूं आहिनि त उन्हनि जो वॾी ग्रिप रही आहे तालीमी बोर्ड्स ते। त इन हवाले सां थोरो असांखे सम्झाइजो वधीक तफ़सील सां। असुल ॻाल्हि आहे त मसरूर अहमद बि मुख़्तलिफ़ वक़्त ते माना आलजी रहियो आहे। इन आलजी जो मक़सदु इहो आहे त कॾहिं STR कोर्ट ज़रिए रहे पियो, कॾहिं ज़बरदस्ती डेपुटेशन ते रहे पियो, जेको इन ते हावी रहियो वियो आहे हिमल ताणी। ऐं इहो ई सबबु आहे जो बोर्ड जा मामलात जेके आहिनि इंतज़ामी हुजनि तौर माशी सिस्टम जा हुजनि उहे बहरान जे वर चढ़ियल आहिनि। नियाज़ साहब, हुननि जे लाइ त चयो वञे थो त उहे ॾाढा बासर आहिनि, ताक़तवर आहिनि, बल्कि हुननि जो भाउ बि हिकिड़े बोर्ड ते मीरपुर ख़ासि बोर्ड ते हुनजो असरु रहियो आहे, त पोइ ही जेका कार्रवाई थी उन ते उन्हनि जो छा मौक़िफ़ या रद्द अमल हुयो?
जी जी, असुल ॻाल्हि इहा ई आहे न, त हिकिड़ी माफिया टाइप चइजे त उहो ई बहितर रहंदो, त जीअं हिकिड़ो हावी रहे कंहिं बोर्ड ते त असां ई सभु कुझु आहियूं, छो जो मुख़्तलिफ़ वक़्त ते हिन जे वेहण सां गॾु कुझु चेयरमैन बि न पिया वेही सघनि, इवन सेक्रेटरी बि न पिया वेही सघनि, त छो जो हीउ चाहे पियो त मां ई सभु कुझु आहियां ऐं मूंखे मां कुझु पाण जो असर सुख आहे, हथ आहे। अच्छा, हाणे ही जेका कार्रवाई थी आहे बिरोई साहिब जे तरफ़ां, ऐं जी ईअं खणी चइजे त बोर्ड जे अंदरि हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी ताक़तवर धुर आहे जे ते इहा कार्रवाई थी आहे, उन खां पोइ तव्हां सम्झो था त हैदराबाद तालीमी बोर्ड जी जे हवाले सां जेके शिकायतूं आहिनि उहे घटि बियूं ऐं परफॉर्मेंस बहितर थींदी? जी जी, बिल्कुलु इन में इहो थींदो जे चेयरमैन जेको कमेटी विहारी आहे ऐं उन मामले सां कार्रवाई हले थी त पोइ घणो कुझु मामला बहितर थींदा। इन करे जो माफिया खे जॾहिं कंट्रोल कबो त घणी शयूं, छो जो चेयरमैन जे ट्रेकुनी कमेटी जेका विहारी आहे ऐं 10 साल रिकॉर्ड जो घुरे वियो आहे न, इन मां बि घणी शयूं पधरियूं थींदियूं, त उन 10 सालनि जो हिसाब किताब थींदो हैदराबाद बोर्ड जो? जी बिल्कुलु बिल्कुलु थींदो। इन मां इहो ई आहे त हैदराबाद जे तालीम बोर्ड में जेको सालनि खां मामलात हुया, छो जो अरबे रुपयनि जे मामलात आहिनि, ॿारनि खे हिन वक़्तु ताणी 2017 खां वठी हिन वक़्तु ताणी मैट्रिक तौरु इंटर जा मार्कशीट असुल सर्टिफिकेट न मिली सघिया आहिनि। इहो बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे असां वटि न, त इन जे करे असांखे सोचणु घुरिजे ऐं बोर्ड जी बहितरी लाइ इंतिज़ामिया सरकार खे बि नोटिस कजे, पर मेन जेके माफिया आहे उनखे हटाइणु घुरिजे। इहे अवाम शागिर्दनि लाइ बहितर रहंदो, बोर्ड लाइ बहितर रहंदो। वॾी महिरबानी नियाज़ विगियो साहब, अवां असांखे हैदराबाद तालीमी बोर्ड जी इन सूरताल जे बारे में आगाह कयो। नाज़रीन, हींअर असां कराची बोर्ड में जेके वेझड़ में सेक्रेटरी ऐं उन खां पोइ चेयरमैन जे उहिदे ते मुक़ररु थिया कादरी साहब, उन्हनि जे हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे असांजे इन्वेस्टिगेशन सेल जे रिपोर्टर GM खोखर साहब सां राब्तो कयो आहे, जेके अव्हांखे हिकु छिरकाईंदड़ हक़ीक़तूं ॿुधाईंदा त कहिड़ी रीति ही जेके बोर्ड जा चेयरमैन आहिनि इहे बिना इजाज़त जे परॾेही दौरा कनि था ऐं लखें रुपया सरकारी ख़ज़ाने मां इस्तेमालु कनि था, ख़ुदि मुक़ररु कीअं था थियनि ॾिनो पुटु छुटे जे ज़रिए, ऐं पोइ अंदरि बोर्डनि जे अंदरि कीअं तबाही था मचाइनि ऐं जेको आहे माले गनीमत वांगुरु नुक़सानु था पहुचाइनि तालीमी बोर्डनि जे वसीलनि खे। इन सॼे कहाणीअ तां परदो खजंदो हिन गुफ़्तगू में, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल पहिरीं बि कादरी साहब जे हवाले सां जॾहिं इहा स्टोरी ॾिनी त हुन सिंध टीवी खे बि धमकाइण जी नाकाम कोशिशि कई। सिंध टीवी हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे ऐं बिना डप ऐं ख़ौफ़ जे पंहिंजी ॻाल्हि हमेशह कई आहे। अहिड़ी रीति हिन मामले में बि कई, ऐं पिछाड़ी में तव्हां ॾिठो त जॾहिं हुन ते कार्रवाई थी त उन सां सिंध टीवी जो मौक़ुफ़, सिंध टीवी जी जेका तहक़ीक़ ऐं रिपोर्ट हुई उहा सची साबित थी। GM साहिबु, तव्हां असांखे थोरो सम्झाइजो त इहो मामिलो हुयो छा ऐं कहिड़ी रीति तव्हां उनखे रिपोर्ट कयो ऐं पोइ उन जे जवाब में रद्दमल कहिड़ो हो हिन कामोरे जो, कीअं हिन जी ॿोली छा हुई ऐं हाणे हिन वक़्तु हिन सां कहिड़ो मामिलो थी रहियो आहे? जी महिरबानी इज़हार साहब, बिल्कुलु तव्हां ईअं फरमाए चुका आहियो। तव्हां पाण ॾिसंदा हूंदव ऐं ॾिठो बि आहे त माज़ीअ में इम्तिहानी बोर्डनि में जेके मुक़ररी वारी सूरतहाल रही आहे उहा मेरिट ते न आहे रही, पर ताज़ो कराची में जेको इंटर बोर्ड में जहिड़ी तरह कॉलेज एजुकेशन मां डेपुटेशन ते आयल 19 ग्रेड जे प्रोफेसर अमीर हुसैन कादरी जी मुक़ररी थी, उन में त सिंध सरकार सफ़ा हद करे छॾी। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि जी मुक़ररी कहिड़े नमूने सां थी आहे। हाणे 3 अक्टूबर 2024 ते कादरी साहब जी जेका आहे सेक्रेटरी तौर ते मुक़ररी थिए थी साॻे बोर्ड में, इंटर बोर्ड में। अहिड़ी तरह साॻे महीने में 6 ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ जेके 20 ग्रेड जी जेका पोस्ट आहे चेयरमैन वारी, उन ते उनजी मुक़ररी थिए थी, उनजो नोटिफिकेशन जारी कयो वञे थो। अच्छा, माना हफ़्ते जे अंदरि सेक्रेटरी में ख़ैर सां साईं चेयरमैन थी विया? जी साईं, उहो चेयरमैन थी था वञनि। 6 ॾींहंनि जे अंदरि उहो नोटिफिकेशन जेको ॿियो मिले थो, जेको असां वटि मौजूदु आहे, ऐं सिंध टीवी इन्वेस्टिगेशन सेल इन खे पंहिंजे नाज़रीन खे आॾो जेको रखी चुकी आहे, असां या करे चुका आहियूं। ऐं अमीर हुसैन कादरी जी ॿिन्ही उहिदनि ते मुक़ररी जेका आहे उहा बिल्कुलु गैर क़ानूनी हुई। इन हवाले सां क़ानूनी माहिरनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। जेकॾहिं गैर क़ानूनी अगरि मुक़ररी हुई ॿिन्ही उहिदनि ते त ज़ाहिरी आहे त उन जा जेके बि कम ऐं हुकुम आहिनि उहे त गैर क़ानूनी हूंदा ऐं सॾिबा। अहिड़ी तरह जेके हुन नाजाइज़ जेके अख़्तियार इस्तेमालु कंदे जेके बोर्ड में वेहंदे जेके हुनखे करणा कोन हुया, उहे 10 सालनि खां उते जेके हिन तरक़ियूं न थियूं बोर्ड में, हिन पंहिंजे अचण खां 10-15 ॾींहंनि जे अंदरि 25 जेके मुलाज़िमनि 1 ग्रेड खां 15 ताईं
उन जूं तरक़ियूं जेके कयूं। अहिड़ी तरह अमीर जेको हुसैन कादरी आहे उहो बोर्ड में 2 उहिदनि ते जेको आहे उन्हनि जी मुक़ररी त हुई, डेपुटेशन ते हो त हुनखे अख़्तियार बि न हो त इन क़िस्म जा आर्डर ऐं फरमान जारी करे। बिल्कुलु मां ज़िक्र करे चुको आहियां त इन हवाले सां कानूनी माहिरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुन चयो त जॾहिं इन्हनि जी मुक़ररी गैर कानूनी आहे त पोइ हुन जा कम जेके आहिनि उहे कानूनी कीअं था थी सघनि। बिल्कुलु सही तो आहे। उन हवाले सां तमामु जेको इन जेको कादरी साहब आहे पंहिंजे बोर्ड में वेठे हूंदे पंहिंजे जेके ऑफिसर हुया उन्हनि जा हेठां सीनियर ऑफिसर उन्हनि खां गैर कानूनी कमु कराइण लाइ दबाउ ॾिनो। उनमें असां रिपोर्ट बि हिकिड़ो करे चुका आहियूं। हिकिड़ो ऑफिसर 19 ग्रेड जो आहे, उनखे हिन गैर कानूनी कमु ॾिनो त हिनखे करणा आहिनि ऐं हुन कमु न कयो त उनखे जेको आहे हिकिड़ो उनखे नोटिस ॾिनो वियो। उन नोटिस जे जवाब में उहो जेको ऑफिसर हुयो उहो ॾाढो दिलेर निकितो। उन पंहिंजे चेयरमैन खे लिखत में जवाबु ॾिनो ऐं हिनखे बिल्कुलु इनकार कयो त आउं तुंहिंजा गैर कानूनी कमु नथो करे सघां। ठीकु आहे। सो कादरी साहब जी इन खां अलावा बि जेका तव्हां जॾहिं हिनखे रिपोर्ट कयो त पोइ तव्हां सां उन्हनि कहिड़ो रवैयो तव्हां अख़्तियार कयो ऐं सिंध टीवी जे हवाले सां उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोल हुई या रद्देमल हुयो उहो थोरो सम्झाइजो। जी बिल्कुलु इज़ार साहब, तव्हांखे बि ख़बर हूंदी त असां उनखे हिकिड़ो रिपोर्ट कयो, हिकिड़ी ख़बर आई त उनजी जेका मथे जी हवा एतिरी त निकिरी चुकी हुई जो हू अलाए किथे पियो ॻाल्हाए। सो हर का सां उनजो जेको ॻाल्हाइण जो रवैयो हो तब्दील थी चुको हुयो। हुन पंहिंजे हिकिड़ो मिनिस्टर हुयो, अॻूणो मिनिस्टर आहे मलकानी साहब। जी मलकानी साहब, उन सां उन में ॾंद चकर में अची वियो ऐं उन सां उनजे मथां हुन इल्ज़ाम लॻाया त हीअ मूंखां 2 नौकरियूं जेको आहे वठण पियो चाहे जेको मां कमु न कयो आहे। इन ते असां जूं जेके थी चुकियूं आहिनि कहाणी त खोखर साहब इहा हुई त मुक़ररी ख़ुदि मलकानी साहब जे थ्रू थी, हुननि जे मिनिस्ट्री जे अंडर हुआ हो, पोइ मिनिस्टर सां बि माना ॿियनि लफ़्ज़नि में जहिड़े में पइजी विया। हाँ बिल्कुलु इज़ार साहब, नोटिफिकेशन त बिल्कुलु अख़्तियार जेके हुया मिनिस्टर साहब जा हुया, पर जॾहिं उन्हनि खां उहो असीं पुछियोसीं त ऑन दी रिकॉर्ड हुनजो चवणु हुयो त मुंहिंजी मुक़ररी सिंध हुकूमत जे तरफ़ां कंहिं बि कामरे नाहे कई, बल्कि मां किथां ॿिए हंधि आयो आहियां। सो इहो बि वाज़े तौर ते हिकु मूंसां न पर काफ़ी माण्हुनि सां ई गुफ़्तगू ही कंदो रहियो। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको आहे हिकिड़ी दावत में वियो यूरोप में, उन में पंहिंजी जेके हिन चेयरमैन ऐं जेके मिनिस्टर हुया उन्हनि खां इजाज़त खां बग़ैर उहो हलिया विया। तो उनजी असां रिपोर्ट कईसीं। उन खां वापसी में जॾहिं आयो त हाणे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब वटि उहो खातो आहे। उनजो सख़्तु नोटिस वरितो ऐं गुज़िरियल ॾींहं हिन जी असां रिपोर्ट बि कई त 10 लख रुपया हू बोर्ड जा जेके कादरी साहब जो स्टेटस छा आहे? हू चेयरमैन आहिनि कराची बोर्ड जा, उहिदे ते आहिनि न आहिनि, छा स्टेटस आहे? न इज़ार साहब, हू त निकिरी चुका आहिनि। काफ़ी अॻु में 10-15 ॾींहं अॻु में असां ब्रेक करे चुका आहियूं तो चेयरमैन उहिदे खां हुनखे हटायो वियो ऐं गुज़िरियल 6-7 ॾींहं थी विया आहिनि उनखे सेक्रेटरी वारे उहिदे खां बि हटायो वियो आहे। हाणे इन जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू थी चुकियूं आहिनि जेके हिन गैर कानूनी कमु कया आहिनि। सो गुज़िरियल ॾींहं बि तव्हां ॾे नोटिस बि मोकिलिया, सिंध टीवी ॾे बि नोटिस मोकिलिया हुन, ऐं उन वक़्तु हिन जो छा चवणु हुयो? हा बिल्कुलु, इन सिंध टीवी जे मथां इल्ज़ाम बि लॻाया ऐं इन हिकिड़ो असांखे लीगल नोटिस बि ॾिनो। उन लीगल नोटिस में का बि अहिड़ी का नही ॻाल्हि जंहिंमें असां जेका आहे इन खां बग़ैर या कूड़ ते ॿधल हुजे असां चई हुजे, जेका बि इन्हनि जा असां करतूत हुया गैर कानूनी उहे सां उनखे वाक़ो कयो ऐं उन ते असांखे न पर काफ़ी इदारा आहिनि ॿिया मीडिया जा, उन्हनि खे बि हिन नोटिस ॾिना ऐं बयान चई सघूं था खोखर साहब त अमली तौर जेके हाणे हिन जे ख़िलाफ़ ख़ुदि सिंध हुकूमत सिंध जे वॾे वज़ीर कार्रवाई कई आहे त ईअं खणी चइजे त जेका असांजो मौक़िफ़ हो सिंध टीवी जो उहो दुरुस्त साबित थियो आहे ऐं हुन जा जेके इहे दहमान धमकियूं ऐं प्रेशर विझण जूं नाकाम कोशिशूं उहे नाकाम थियूं आहिनि। बिल्कुलु ईअं चई सघो था ऐं बिल्कुलु ईअं ई आहे ऐं असां सचा साबित थियूं था ऐं इन 2 कार्रवायूं उन्हनि जूं थी चुकियूं आहिनि। हीउ ॿाहिरि वेठो आहे पाण ऐं मज़ीद जेका कार्रवाई थींदी उहा असांजे साम्हूं ईंदी। पंहिंजे नाज़रीन खे बिल्कुलु असां उनखे वाक़ो कंदासीं। वॾी महिरबानी GM खोखर साहब, तव्हां असांखे तफ़सील सां हिन सूरत-हाल जे बारे में आगाही ॾिनी। हींअर वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी साई ऐं साई खां पोइ वरी मिलंदासीं।
वेलकम बैक टू द प्रोग्राम। हींअर असां तालीमी बोर्ड हैदराबाद जे चेयरमैन साहब जे मीडिया कोऑर्डिनेटर एजाज़ काका साहब सां राब्तो कयो आहे। एजाज़ साहब तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। महिरबानी। हाणे इहो थोरो सम्झाइजो त हीअ जेका कार्रवाई थी आहे हैदराबाद तालीमी बोर्ड में चेयरमैन साहब जे तरफ़ां, इहा छो थी आहे, कंहिंजे ख़िलाफ़ु थी आहे ऐं इन जे पोयां कहिड़ा सबब हुआ जिन जे करे एॾी सीरियस क़िस्म जी कार्रवाई थी आहे? वाह, ही कार्रवाई जेका थी आहे उहा कार्रवाई ईअं थी आहे त जेको आहे सो ही 2024 जो जेको एग्ज़ाम थियो हो मैट्रिक जो ऐं फर्स्ट इंटर जो, उन मैट्रिक जे एग्ज़ाम में जेको आहे ऑटोमेशन ते जेको आहे सो माना सॼो जेको आहे सो थियो हो। ऑनलाइन फॉर्म ॿार भरीनि ऐं ॿारनि खे घर वेठे स्लिपूं मिलनि ऐं उन जो एक्सेस वग़ैरह जेको मिलियल हो उहो IT मैनेजर खे ऐं कंट्रोलर खे हो। उन जा ID पासवर्ड ऐं जेके सीक्रेट उहे शयूं उन जूं उहे सभु उन्हनि खे मिलियल हुयूं। उन्हनि छा कयो, 5 महीने में जेको आहे सो एग्ज़ाम थियो आहे, 9 महीने में वरी 470 फॉर्म जेके हुन में अपलोड थिया आहिनि ऐं पोइ रिज़ल्ट आई आहे त उन्हनि ॿारनि जा उन्हनि में तस्वीरूं न आहिनि, उहे ॿार किथे जा आहिनि, किथे जो उहे डमी उन्हनि में जेके आहिनि से तस्वीरूं हयूं वयूं आहिनि ऐं उहे जेको आहे सो इंक्वायरी कमेटी चेयरमैन ठाही। जीअं उनखे ख़बर पई, सेक्शन जेको मैट्रिक कंडक्ट सेक्शन आहे उन लिखी, उते जे असिस्टेंट कंट्रोलर सुप्रीडेंट लिखी ॾिनो त भई ही नंबर असां वटि अलाट ई न थिया आहिनि, हीअ असां वटि जेको आहे सो अलॉटमेंट लिस्ट जेका असांजी थी उन में न आहिनि, ही किथां नंबर आया आहिनि। उन ते जेको आहे सो कंट्रोलर खां पुछाणो थियो त भई ही तुंहिंजे हुन खां थियो आहे, त उन जेको आहे सो उनखे को रिस्पॉन्स न ॾिनो ऐं हुन जा पंहिंजा हिकिड़ा तरीक़ा जेके आहिनि सो उन मुताबिक़ उन ते जेको आहे सो इंक्वायरी कमेटी वेठी। प्रोफेसर याकूब चांडियो जेको सचल आर्ट्स कॉलेज जो प्रिंसिपल आहे ऐं डिप्टी कंट्रोलर अता मोहम्मद काका, असिस्टेंट कंट्रोलर अनवार अहमद खान, उन्हनि ते मुश्तमिल कमेटी ठाही वई। उन्हनि हुनजी जांच करे उहा रिपोर्ट ॾिनी। उन रिपोर्ट जे आधार ते जेको आहे सो त उहे जेके ॿार डमी जेके तस्वीरूं आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ नाला जेके आहिनि से हुआ ऐं डेज़िग्नेशनूं। इहो को जेको आहे सो ख़ुदा न ख़ास्ता को किथां ॿाहिरि जो को माण्हू उन ते विहारे उनखे उहे डॉक्यूमेंट्स ॾिना वञनि की ॿिए मुल्क जो हुजे, को ॿियो हुजे, त उन ते जेको आहे सो कानूनी कार्रवाई करणु तमामु अहम थी पई ऐं चेयरमैन खे इहो एक्शन खणणो पइजी वियो। ॾाढो सेंसिटिव मामिलो हो, उन जे करे इहा कार्रवाई करे ऐं जेको आहे सो कंट्रोलर खे उन्हनि फौरन जेको आहे सो पंहिंजो उन सिस्टम तां हटायो ऐं इहा कार्रवाई कई। अच्छा, तव्हां सम्झो था त हिन कार्रवाई जे नतीजे में हाणे हैदराबाद बोर्ड जी हवाले सां जेके माण्हुनि खे शिकायतूं आहिनि उन्हनि में कुझु घटिताई ईंदी? ज़रूरु इनशाला जेको आहे सो ईंदी ऐं असां वटि जेको आहे सो काफ़ी वक़्त खां जेको आहे सो माना शिकायतूं इलाही हुयूं ऐं जेको आहे सो डॉक्टर अहमद अली बिरोही जे अचण खां पोइ हिन नओं सिस्टम ॾियण जे करे जेको आहे सो काफ़ी सहूलियतूं माण्हुनि खे इनशाला मिलंदियूं। वरी महिरबानी एजाज़ काका साहब। नाज़रीन, असां सिंध में तालीमी बोर्डनि जी सूरतहाल जे हवाले सां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ कराची जे फयाज़ कुरैशी साहब सां। फयाज़ साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फयाज़ साहब, ही थोरो सम्झाइजो पहिरियों त सिंध में जेको सिनेरियो आहे तालीमी बोर्ड्स जो, उनजे पेरेंट्स खे बि शिकायतूं आहिनि त रिज़ल्ट्स मनपसंदि ऐं हिकिड़ी क़िस्म जो कारोबार हिकिड़ी मंडी बणियल आहे ग्रेडनि जी। अहिड़ी तरह सां इंतिज़ामी तौर बि ॾिसिजे त उते काफ़ी मसइला आहिनि, करप्शन जूं कहाणियूं आहिनि जेके हर रोज़ु साम्हूं अचनि थियूं, हिकिड़ियूं माफ़ियाऊं आहिनि जेके सालनि खां हिन ते कंट्रोल करे वेठियूं आहिनि। इन सॼे सिनेरियो खे अव्हां पंहिंजे जर्नलिस्टिक एक्सपीरियंस जे बुनियाद ते सम्झायो त अव्हां छा छा ॾिठो आहे हिननि बोर्ड्स जे अंदरि? महिरबानी एजाज़ साहब। सिंध में जेके हिन वक़्तु सिंध असेंबली ताज़ो जेको कानूननि में तब्दीली पई करे, ख़ासि तौर ते जहिड़ी तरह सां यूनिवर्सिटी में जेके VC अॻ में अकेडमिया सां जुड़ियल हूंदा हुया त उन्हनि खे हाणे कामूरा शाही सिविल सोसाइटी सां गंढे उनजे हवाले सां तरमीम कई वई। अहिड़ी तरह सां जेके सिंध जा जेके बोर्ड आहिनि उन्हनि में बि अहिड़ी क़िस्म जी जेका तब्दीली अमल में आंदी वई आहे ऐं हिन हवाले सां पहिरीं जेको अकेडमिया मां जेके लाॻापियल जेके तदरीस सां जुड़ियल शोबे सां जेके प्रोफेसर अहिड़े क़िस्म जा जेके इंटेलेक्चुअल जेके माण्हू हूंदा हुया जिन वटि PhD ऐं मास्टर्स जी जेकी डिग्रियूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे बोर्डनि ते लॻायो वेंदो। पर हाणे बदकिस्मती सां जेका जवाज़ ऐं बहाना बणाए करे मुख़्तलिफ़ तब्दीलियूं अमल में आंदी थी वञनि। सिंध में जेको कामूर शहर जो जेको रवैयो आहे उन ते सिंध जा माण्हू जहिड़े अंदाज़ सां उन्हनि खे ॾिसनि था त उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे उहा
बदतरीन क़िस्म जी आहे। उन्हनि जो जेको किरदारु आहे ताज़ो तव्हांखे हिकिड़ो मिसाल नंढिड़ो ॾियां त गुज़िरियल हिकिड़े वज़ीर जो इहो चवणु हुयो जॾहिं जनरल मुशर्रफ जे दौर में मुल्क में नेचुरल गैस जेका उनजे नेकाली कई पई वई त ॿुधायो वियो कामूरन IMF खे या जेके ब्यूरोक्रेसी अमलदारनि खे ॿुधायो त सिंध में या पाकिस्तान में हज़ारे सालनि जी जेका गैस जो जेको ज़ख़ीरा मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो इस्तेमालु करे सघिजे थो ऐं CN जी बसूं जेके आंदियूं हुयूं मैदान में स्टेशनूं खुलियूं हुयूं ऐं गैस जा जेके ज़ख़ीरा बसुनि में गैसनि जा सिलेंडर भरे भरे ज़ाया कया बदकिस्मती सां जेके सनतुनि खे हलणु खपंदो हुयो या सार्वजनिकनि खे जेको गैस मिलणु खपंदो उहे तबाही जे वटि चढ़ी विया ऐं गैस ख़ात्मे जो शिकार बणिजी वई। अहिड़े नमूने सां ब्यूरोक्रेसी जो जेको किरदारु आहे उनखे उन तालीम सिहत हुजे हर शोबे में जेको पंहिंजी कारकर्दगी जा जेके ठपा अहिड़े बुनियाद ते लॻाया आहिनि जो बदनज़मी ऐं बददियानती ते बदल जेके उहे नज़र अचनि था। सिंध जेके तालीमी बोर्ड आहिनि उन्हनि में ताज़ो कराची जे इंटर बोर्ड जा जेके नतीजा आहिनि उहे सिंध जे जेको तालीम खाते जे मथां दाग़ खां को घटि न आहिनि। कराची इंटर बोर्ड में ताज़ी जेका मुक़ररी ऐं जेको जेका एसोसिएट प्रोफेसर जेके कारनामा जानना उन ते सिंध TV या सिंध TV जी ब्रेकिंग तां ॾिठियूं हूंदियूं इन्वेस्टिगेशन सेल सां रिपोर्टूं ॾिठियूं हूंदियूं उन में उन कहिड़े अंदाज़ सां जेको कराची बोर्ड खे हलायो आहे। हाणे इहा बदतरीन तारीख़ जेका कराची जी इंटर बोर्ड जे मथे ते दाग़ जीअं लॻी आहे जेको शागिर्दनि जो जेको मुस्तक़बिल तबाह कयो आहे ख़ासि तौर ते जिते सॼी सिंध जा जेके बोर्ड आहिनि उन्हनि जा नतीजा खणी ॾिसूं सखर हैदराबाद मीरपुर ख़ास लाड़काणू अहिड़ी तरह सां कराची इहे समूरा बोर्ड जेके आहिनि उन्हनि जा जेके नतीजा ॾिसो ऐं कराची बोर्ड जा नतीजा पहिरीं दफ़ो तव्हांखे नज़र आयो हूंदो त 30% जेके शागिर्द जेके आहिनि पास थिया आहिनि ऐं कराची सिंध में तालीम जे लिहाज़ सां सभिनी खां हिकिड़ो सुठो जेको बोर्ड या तदरीसी शहर लिखियो वेंदो उते जा इहे नतीजा अचण खां पोइ उते पढ़ियल गढ़ियल माण्हू तबिको जेके पंहिंजा माण्हू पंहिंजा ॿार जेके कराची अची पढ़ाइनि था उन्हनि खे नतीजनि जहिड़ी तरीक़े सां तबाह ऐं बर्बाद कयो आहे इहो हिकिड़ो कंहिं मिसाल खां घटि न आहे। फयाज़ साहब अवां जेका इहा ॻाल्हि करियो पिया इन में अव्हांखे सिस्टम में किथे ख़राबी थी नज़र अचे इन तालीमी बोर्डनि जे इहे इज़ार साहब उन ते अचां थो त हाणे जेके कानून में जेका तब्दीली कई वई आहे उनजे सिस्टम में उहा जेका नओं जेको कानून में जेका शर्त इंट्रोड्यूस कराई वई आहे उन में हाणे जेके कामूरा जेके आहिनि जेके ईअं सम्झो त जेके डिवीज़न लेवल ते हाणे जॾहिं बोर्डनि जो क़याम मुकमल थी चुको आहे हर डिवीज़न में पंहिंजो पंहिंजो बोर्ड आहे त उते हाणे कमिश्नर ॼण ईअं सम्झो त उहे बोर्ड जेके उन्हनि जी मातहती में हलंदा ऐं उन्हनि जेको जहिड़ी तरह सां इंतिज़ामी निज़ाम शहरनि जी तबाही जेका बर्बादी जेको अमल में आंदी आहे अहिड़ी तरह सां बोर्ड जा जेके नतीजा आहिनि उहे बि हाणे इन अंदाज़ सां मिलनि था। हाणे इहे बोर्डनि में जेके कामूरनि जी जेका एंट्री जो बुनियादी जेको सबबु इहो आहे जो उते हिकिड़ी वॾी जेका बजट आहे हुकूमत पारां ॾिनी वञे थी ऐं जेके रियासत जी जेका ज़िमेदारी आहे त ॿारनि खे मुफ़्त जेका तालीम ॾिनी वञे पहिरीं क्लास खां वठी जेका मैट्रिक ताईं इंटर ताईं त उहा मुफ़्त तालीम ॾियण जे हवाले सां अरबे रुपया बजट जेका उहा जारी थिए थी त सिंध जा जेके 7 इम्तिहानी बोर्ड आहिनि उन में 5 अरब रुपयनि खां वधीक जेका बोर्डनि जी जेका डिमांड हूंदी आहे हुकूमत खां त उहा हुकूमत उन्हनि खे रक़म फराहम करे 2017 खां वठी हिन वक़्तु ताईं इंटर ऐं मैट्रिक बोर्ड जेका आहिनि उन्हनि खे हुकूमत 5 अरब रुपयनि जी जेका डिमांड जे बदिरां इन वक़्तु जेका रक़म मजमूई तरह सां 2 अरब रुपया जारी करे चुकी आहे। 2024-25 जे बजट में 2 अरब रुपया मुख़्तस थियल आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं मजमूई तरह सां 2 क्वार्टर जेके आहिनि उहे पिणु रिलीज़ थी चुका आहिनि त पहिरीं क्वार्टर में 1 अरब रुपया जारी कया विया ऐं ॿिए क्वार्टर में 50 करोड़ रुपया जारी कया विया। हाणे 150 जेके अरब रुपया 150 करोड़ रुपया जेके मजमूई तरह सां जेके बोर्डनि में जारी थियनि था उन मां कराची बोर्ड खे 27 करोड़ रुपयनि खां मथे जेका रक़म हिन वक़्तु ताईं जेका जारी थी चुकी वञे ऐं ॾिठो वञे त समूरनि बोर्डनि जी मजमूई तौर ते जेका कारकर्दगी जेका आहे उहा एतमाद जोगी न आहे। आख़िर में थोरो असांखे सोल्यूशन जी तरफ़ वठी हलो ऐं सम्झायो त इन्हनि शयुनि खे तालीमी बोर्डनि जी परफॉर्मेंस नतीजनि जी ट्रांसपेरेंसी इन्हनि मामलनि खे कीअं बहितर करे सघिबो? एज़ार साहब दुनिया में ईअं थींदो आहे जो हाणे जेके नतीजा जेके आहिनि उहे मशीनी बुनियाद ते जेके उहे ज़ाहिर कया वेंदा आहिनि। गुज़िरियल 2 सालनि खां वठी कराची बोर्ड में यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड खातो जेको आहे उन्हनि जेको नओं जेको डिजिटल जेको निज़ाम जेको मुतारिफ़ करण जे हवाले सां इंटर बोर्ड ऐं मैट्रिक बोर्डनि खे उहे मशीनूं ॾेई छॾियूं आहिनि उन्हनि जी तरबियत जे हवाले सां जेका अॻुभराई कई वई आहे पर बदकिस्मती सां इहे जेके ख़ुदि मुख्तार जेके इदारा आहिनि जिन में हुकूमत मुदाख़लत नथी करे सघे पर अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे बोर्डनि में मुक़ररु कया वञनि था जेके न सिर्फ़ु तबाही जो सबबु बणजनि था बल्कि उते बोर्डनि जे अंदरि हिकिड़ो कारोबार जेको धंधो जेको माफ़िया ऐं मिडिल मैन जो जेको किरदारु जेको उहो गुज़र कयो वियो आहे। ऐं तव्हां बोर्डनि में जेकॾहिं वेंदव मार्कशीट तव्हांखे वठणी हुजे त तव्हांखे उते बोर्ड जे ॿाहिरां अहिड़ा माण्हू मिलंदा पुछंदा तव्हां खां त
त तव्हांखे हिकिड़ो कमु इहे असां मीडिया ते हलाए चुका आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जा सुबुह तव्हांखे अॼु मशीन ॾिठे तव्हांखे मिलंदा बोर्ड जे अॻियां अहिड़ी मास्टरूं जेके वेठियूं आहिनि तव्हांखे मार्कशीट वठी ॾींदियूं तव्हांजा फेल मार्क्स हूंदा त उनखे तव्हांखे पास मार्कशीटूं जेके उहे बि ॾियारे विझूं त अहिड़े क़िस्म जा जेके ख़ुदा जेके कारोबारनि बोर्डनि में करण जे हवाले सां अहिड़ा अमलदार विहारिया विया आहिनि ऐं हाणे जेको ताज़ो जेको कानून में तरमीम खां पोइ जेका ब्यूरोक्रेसी विहारी हुई आहे उहो मूंखे इन हवाले सां त हिकिड़ी वॾी ॻणती वारी सूरत हाल नज़र अचे थी त इन ॾींहंनि में जेके बोर्ड में वधीक जेको इन जेको इम्तिहाननि जो जेको ॿारनि जो जेको मुस्तक़बिल जो जेको निज़ाम आहे उनखे तबाह ऐं बर्बाद कयो वियो रुगो कराची ताईं महदूद न हूंदो बल्कि सखर हैदराबाद लाड़काणू मीरपुर ख़ासि ऐं मीरपुर नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद में बि इहे अहिड़े क़िस्म जा जेके अमलदार आहिनि उनजी मुक़ररी थींदी जहिड़ी तरह सां कमिश्नर जी मुक़ररी पाण ॻाल्हियूं कयूं था या डिप्टी कमिश्नर खे जेके चार्ज मिलंदा ऐं सम्झा थो त नतीजा उहे निकिरंदा जहिड़ी तरह सां पाकिस्तान में सॼी दुनिया में जिते पोलियो जो ख़ात्मो थी चुको आहे पर पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान अॼु दुनिया में पोलियो जे मर्ज़ खे भोॻे रहियो आहे तहिड़ी तरह सां असांजी जेका तालीमी जेको निज़ाम आहे उनखे बि पोलियो जो वायरस या जेका हिकिड़ी बीमारी लॻाई वई आहे जेका तालीमी निज़ाम तबाह करे रही आहे अॼु बि वॾी जेके महिरबानी कराची जा फयाज़ ॿारड़ा कुरैशी साहब अवां असांखे इन सॼे सिनेरियो जे बारे में ॿुधायो नादरीन अॼु अवां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी जंहिंमें उन्हनि सिंध जे तालीमी बोर्डनि जी सूरताल जे बारे में अव्हांखे न रुगो आगाह कयो पर कई नवां इंकिशाफ़ बि थिया असां उमेद कयूं था त ईंदड़ ॾींहंनि में सिंध जे तालीमी बोर्ड्स जे हवाले सां जेके घुर्बल सुधार आहिनि उन ते सिंध हुकूमत ध्यानु ॾींदी ऐं उन जे नतीजे में इहा बि उमेद कबी त जहिड़ी रीति IBA सखर एमकेट जे टेस्ट में शफ़ाफ़ियत खे साबित करे ॾेखारियो साॻी रीति जेकॾहिं तालीमी बोर्डनि में बि हक़ीक़ी माना में लीडरशिप आई ऐं रिफॉर्म्स थिया त पोइ उन्हनि जा नतीजा बि क़ाबिल क़बूल थींदा फ़िलहाल उन्हनि ते वॾा सवाल आहिनि सवालिया निशान आहिनि ऐं उमेद आहे त सरकार हिन पासे ध्यानु ॾींदी ऐं तालीमी बोर्डनि जी परफॉर्मेंस खे बहितर कंदी ईंदड़ भेरे के नए मौज़ू सां गॾु वरी अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं ओसी ताईं मोकिलानी।